أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا. صدق الله العلي العظيم. درود شريف पढ़ो. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। अल्हम्दुलिल्लाह अॼु सूरत निसा जी शुरूआत थी रही आहे। सिपारो नंबर 4 सूरत निसा जी पहिरीं आयत तिलावत कई वई। हीअ सूरत निसा मदनी आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मदनी ज़िंदगी गुज़ारे रहिया हुआ त हीअ सूरत नाज़िल थी। मक्की ऐं मदनी हुजण जो सूरतुनि जे मथां नालो छो पवंदो आहे? आम तौर ते इहो तासुर हूंदो आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मके में हुया, जेका सूरत नाज़िल थी उहा मक्की सॾिबी आहे। जॾहिं हुज़ूर जन मदीने में हुया, जेका सूरत नाज़िल थी उहा मदनी सॾिबी आहे। पर ईअं न आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन हिजरत करे मके खां मदीने आया। हाणे इहे मदीने में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा जेके 10 साल गुज़रिया, पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मदीने में हुजनि या कंहिं दुनिया जे कंहिं बि कुंड कुर्श में हुजनि, उन वक़्तु जेका सूरत नाज़िल थींदी उहा मदनी सॾिबी, छो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़िंदगी इहा मदनी थी गुज़रे। वरी जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मको फ़तह कयो, मके में रहिया, हाणे जेका सूरत नाज़िल थींदी उहा मक्की सॾिबी, चाहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वरी कंहिं कम सां मदीने में छो न रहियल हुजनि, उते छो न सूरत नाज़िल थी हुजे। त हीअ सूरत हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं मदनी ज़िंदगी गुज़ारे रहिया हुआ उन वक़्तु नाज़िल थी। ऐं हिन सूरत जे नाज़िल थियण जो सबबु कहिड़ो आहे, ज़रूरत छो पई? गुज़िरियल सूरत आल इमरान मां जिन दोस्तनि ॿुधो आहे उन्हनि खे अंदाज़ो हूंदो त जंग उहद जो वाक़ियो गुज़रियो आहे। तमामु तर सॼो मार्को तफ़सील सां जंग उहद जो गुज़रियो। इन खां पहिरियां 2 हिजरीअ में जंग बदर लॻी हुई। जंग बदर में बि कुझु जवान शहीद थिया हुआ, पर काफ़रनि खे घणो नुक़सान थियो। 70 माण्हू काफ़रनि जा वॾा वॾा मुआ मुस्लमाननि जे हथां बुरी शिकस्त कुफ़ार खे मिली। पर जंग उहद में वरी मुस्लमाननि खे ज़रा नुक़सान थियो। 70 माण्हू जोधा जवान जंगी लड़ाकू मुस्लमाननि जा शहीद थी विया। पोइ हाणे ईअं 1 साल पहिरियां जंग बदर में कुझु जवान शहीद थिया, हुननि जा ॿार बच्चा यतीम थिया, घर वारियूं बेवा थियूं। ईअं जंग उहद में बि एॾो वॾो तादाद मुजाहिदीन जो शहादत जो जाम पी वियो, उन्हनि जा ॿार बच्चा बि यतीम थिया, घर वारियूं बेवा थियूं। उन्हनि जूं जेके बानियूं ऐं उन्हनि जा ग़ुलाम हुआ उहे बि बिना मालिक जे। ज़रा हाणे इन्हनि यतीमनि ॿारनि जो कफ़ालत जो बंदोबस्त कीअं कजे, इहे बेवा औरतूं कीअं पंहिंजो घर हलाइनि, इहे बानियूं ऐं ग़ुलाम कंहिंजे निगरानीअ में हूंदा, इहे सवाल वक़्फ़े वक़्फ़े सां पए उथिया। साईं फलाणो शहीद, हुनजी घरवारी बेवा आहे, हुयो बि जवान, काॾे वञे?
उनजो ख़र्च, ॿार नंढड़ा अथसि। साईं फलाणो जवान, उनजो पीउ बि माउ बि ॿई मानस पहिरियां वफ़ात करे वई, पीउ जंग में ओद में शहीद थी वियो, हाणे त हुनजा ॿार सफ़ा यतीम थी विया। साईं हुननि जो छा थींदो? ईअं वक़्फ़े वक़्फ़े सां पए सवाल उथिया। अल्लाह तबारक व तआला इन्हनि समूरनि सवालनि जे जवाबनि में इहा सूरत निसा ॼण त नाज़िल फरमाई। हाणे हिन सूरत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला तमामु तर मसाइल, उसूल ऐं कानून समेत बयान फरमाया। हिन सूरत जी शुरूआत अल्लाह तबारक व तआला पंहिंजे तौहीद सां कई आहे। तमाम तर काइनात जे इंसाननि सां मुखातब थी करे अल्लाह तबारक व तआला फरमायो, या अय्युहन्नास, हे इंसानो, सभु इंसान हिन में अची विया। मुस्लमान हुजनि, काफ़र हुजनि, अंधा हुजनि, सॼा हुजनि, मंडा हुजनि, लूला लंगड़ा हुजनि, कारा हुजनि, सुहिणा सेबता हुजनि, कहिड़ी बि ॿोलीअ जा हुजनि, सभु इंसान हिन में अची विया। अल्लाह से सभिनि खे सॾे करे फरमायो, ए इंसानो, इत्तक़ू रब्बकुम अल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदा, पंहिंजे उन रब खां डिॼो जंहिं रब तव्हांखे हिकिड़ी जान जिस्म मां पैदा फरमायो आहे। व ख़लक़ मिनहा ज़ौजहा, ऐं उन इहा हिकिड़ी जान जिस्म मां उनजी घरवारी संदसि उनजे लाइ ख़लकी वई। उहो हिकिड़ो जिस्म आदम अलैहिस्सलाम जो हो। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कुदरत जो अजीब कारनामो दुनिया जे आॾो ज़ाहिर फरमायो। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं मिटियूं गॾाए करे उन्हनि जो ख़मीर जिस्म बनायो वियो, जीअं अटो ॻोइबो आहे। ईअं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं मिटियूं, कारी चीकी मिटी, भूरी पथरीली मिटी, लटासी ज़रा कणिक जे कलर जहिड़ी मिटी, ऐं ॿी वरी अछी सफ़ा, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं मिटियूं मिलाए करे अल्लाह तबारक व तआला आदम अलैहिस्सलाम जो जिस्म ठाहियो। उन में वनफ़ख़्तु फ़ीहि मिन रूही, अल्लाह ताला उन में पंहिंजो रूह, कुदरत ख़ुदावंदीअ जे हुक्म वारो रूह उन में फूकियो। चवणु लॻो, आदम अलैहिस्सलाम पैदा थी पियो, उन जे खॿे पासराटीअ मां बुज़ुर्गनि लिखियो आहे, अल्लाह तबारक व तआला आदम अलैहिस्सलाम जे खॿे पासराटीअ मां एॾी वॾी जहिड़ी जाॻंदी औरत पैदा फरमाई। को असर जो टाइम हो, सुतो पियो हो पासीरो, अल्लाह तबारक व तआला सॼो पासो जो हेठां हो, खॿो पासो मथां हो, उन खॿे पासे पासराटीअ मां एॾी वॾी औरत पैदा फरमाई। जॾहिं जो उथियो ॾिसी करे चवणु लॻो त या रब्बुल आलमीन, हे छा आहे? जिस्म शक्ल शुबात तक़रीबन मूं जहिड़ी, थोरो फ़र्क़ु आहे। अल्लाह ताला फरमायासीं, इहा तुंहिंजी घरवारी आहे। माण्हू पुछंदा आहिनि कॾहिं कॾहिं त आदम अलैहिस्सलाम जो निकाह कंहिं पढ़ियो? जॾहिं रब ज़ुल जलाल चई छॾियोसि तुंहिंजी घरवारी आहे, त हाणे अञा निकाह जी ज़रूरत आहे छा? सादा। अल्लाह तबारक व तआला हिते उहा ॻाल्हि पंहिंजे उन कुदरत ख़ुदावंदीअ वारे कानून सां इंसान जी इब्तिदाई तख़लीक़ आदम अलैहिस्सलाम जी जेका फरमाई, उनजो बयानु फरमायो। जंहिं रब तव्हांखे हिकिड़े माण्हूअ मां पैदा कयो, उन हिकिड़े माण्हूअ मां ई उनजी घरवारी पैदा कई। पोइ वबस मिनहुमा, पोइ उन्हनि ॿिन्हिनि मां तव्हांखे खिंडेड़े छॾियईं। रिजालन कसीरन व निसा, केतिरा ई माण्हू मर्द ऐं औरतूं उन्हनि ॿिन्हिनि मां अल्लाह ताला ख़लके छॾिया। आमतौर ते तव्हां असांजे औलाद में ईअं हूंदो आहे त निकाह खां पोइ मर्द औरत जे ॿार जो पैदाइश जो सिलसिलो शुरू थींदो आहे, कम से कम 6 महीना 7 महीना एतिरे फ़ासिले खां पोइ ॿारु ॼमंदो आहे। कम से कम 6 महीननि खां पहिरियों ॿारु न ॼमंदो। घटि में घटि 6 महीननि में ॿारु पैदा थी सघे थो। के महीनो ॾेढ माहवारीअ जो, ॿार जे ॼमण खां पोइ निफ़ास जो, वरी जो पाकाई थींदी त वरी 6 महीननि खां पोइ ॿारु ॼमी सघे थो। कुदरत जो तख़लीक़ी आम तौर ते निज़ाम इहो आहे। पर उमूमन 2 सालनि खां, 1.5 साल खां, 9 महीननि खां, साल खां पोइ त थिए ई थिए पियो। आदम अलैहिस्सलाम जे ऐं संदसि घरवारीअ जे विच में उलमा मुहद्दिसीन जेतिरे क़दुरु लिखियो आहे,
12 महीने ॿार ॼमंदो हो पर जोड़ो, अकेलो ॿार कॾहिं बि न ॼाओ, 2 ॿार जाड़ा, ऐं हिकिड़ो छोकिरो हिकिड़ी छोकिरी, 2 छोकिरो छोकिरी, वरी 2 साल बि छोकिरो छोकिरी, 3 साल बि छोकिरो छोकिरी। हाणे निकाह जो सिलसिलो थिए त कीअं थिए? पहिरें साल जेको छोकिरो ॼाओ, 2 साल जेका छोकिरी ॼाई उन सां निकाह जाइज़ आहे। पहिरें साल जी छोकिरी, 2 साल जो छोकिरो, पहिरें साल जो छोकिरो, 2 साल जी छोकिरी, जेके 2 गॾु ॼाया आहिनि हिक में जाड़ा, इहे 2 पाण में भाउर भेण लेखबा आदम अलैहिस्सलाम जे शरीयत में। 2 साल जेके ॼाया आहिनि उन्हनि जो हिननि सां भाउ भेण वारो तालुक न आहे। जंहिंमें उम्मत मोहम्मदीअ जो कानून लागू थिए त हिननि जे लाइ रिश्तो हराम, उन दौर में इहे कोन हो। तॾहिं त हाबिल ऐं काबिल जो वाक़ियो दुनिया में ज़ाहिर थियो, सूरत बक़रा जे अंदरि उहो तफ़सील सां गुज़री चुको आहे। त ईअं औलाद आदम अलैहिस्सलाम जो वधंदो वियो। अल्लाह से फरमायो तव्हां सभिनी खे उन्हनि 2 मां पैदा कयो आहे। उन्हनि 2 मां पहिरियां मां आदम खे ख़लकियो, आदम मां उनजी घरवारी ख़लकी, पोइ उन्हनि 2 मां तव्हां सभिनी दुनिया जे माण्हुनि खे ख़लके करे खिंडेड़े छॾियो। पोइ हाणे ॿुधो, वरी तो चवां वत्तक़ुल्लाह अल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम। पहिरियां बि फरमाई या अय्युहन्नास तक़ू, वरी फरमाई वत्तक़ू, फरमाई तकरार सां वरी तो चवां त उन अल्लाह खां डिजो जंहिं रब जो वास्तो ॾेई हिक ॿिए खे चवंदा हो यार ख़ुदा जो ख़ौफ़ कर, ॿिए खे चवंदा हो ख़ुदा जो ख़ौफ़ कर, पाण चवंदा ख़ुदा जो ख़ौफ़ कर। वत्तक़ुल्लाह अल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम, ॿियनि खे चवंदा हो यार ज़ुल्म न कर, भले ख़ुदा खां डिजो, पाण चवंदा था डिजो उन ख़ुदा खां जंहिंजो वास्तो ॿिए खे था ॾियो। 2 नंबर में अल्लाह से फरमायो वल अरहाम, सिल रहमी, मिटी माइटी, रिश्तेदारी ताल्लुक, इनखे बि न टोड़ियो। इन्हनि 2 ॻाल्हियुनि में ख़ुदा खां डिजो। इन अल्लाह कान अलैकुम रक़ीबा, अल्लाह तबारक व तआला तव्हांजे ज़रे ज़रे जे नक़ल हरकत जी मालूमात रखे थो, निगहबान आहे। जीअं न ॿकरियुनि जो या कंहिं बि धण जो धनार हुजे, उन धनार खे सॼी पंहिंजे धण जी ख़बर हूंदी आहे त कहिड़ी ॿकरी किथे आहे, धण जो कहिड़ो पहरू किथे आहे, छा पियो करे, कहिड़ी हालत में आहे, पोज़ीशन में आहे। घर जे सरबराह खे सॼी ख़बर हूंदी आहे। अल्लाह से फरमाया त इहे थोरा मिसाल आहिनि जो सरबराह जा 4 5 के 10 15 माण्हू हुजनि तादाद में, के ॿकरियूं रिढूं हुजनि, उन्हनि जी संभाल सवली आहे। मुंहिंजे आॾो पूरी काइनात जा 7 8 अरब जेके इंसान, इहे सभु जो सभु ईअं आयो जीअं हिकिड़े प्लेट जे विच ते अंगूर जा तिरनि जा के 2 या 4 5 कणा हुजनि, सभु मुंहिंजे नज़र में ईअं चिट आयो। कोई बि मुंहिंजे नज़र खां मख़फ़ी कोन्हे, न को लिकियल आहे, न को लिकी सघे थो। कंहिंजी बि हालत मूंखां मख़फ़ी न आहे, कंहिंजी दिलि व जान ज़ाहिरी बातिनी का बि सोच फ़िक्र मूंखां लिकियल कोन्हे। सभु शइ ते मुंहिंजी नज़र आहे, सभिनीनि शयुनि जो मां तव्हांजो निगहबान आहियां, सभु शइ जी मूंखे मालूमात आहे। तव्हां छा कयो पिया, हिन महिल छा सोचो था, घड़ीअ खां पोइ तव्हां छा कंदव, जॾहिं त तव्हांखे बि ख़बर न आहे छा कंदव, घड़ीअ खां पोइ तव्हांखे छा करिणो पवंदो मूंखे ख़बर आहे। इन अल्लाह कान अलैकुम रक़ीबा, अल्लाह ताला तव्हांजे ज़रे ज़रे ते निगहबान आहे, नज़र रखी वेठो आहे, बाख़बर आहे। आयत जो ज़ाहिरी तर्जुमो ऐं ख़ुलासो पूरो थियो। अल्लाह तबारक व तआला काइनात सॼे जे इंसाननि खे 2 ॻाल्हियूं कयूं हिन सूरत जे, हिन आयत जे ज़रिए सां। 2, ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, माइटी मिटीअ जे टोड़ण खां बचो। 2 ॻाल्हियूं, रब तबारक व तआला जो ख़ौफ़ रखो। इहो ख़ौफ़ दिलि जे अंदरि हिन सॼी सूरत जे शुरूआत में ई ख़ुदा जे ख़ौफ़ जो बार बार तकरार छो चयो वियो? छो त जवाब ई आहे, छो त हिन सूरत जे अंदरि जेके अहकाम बयान थींदा न, उहे मीरास जा हूंदा, वरासत जा हूंदा। पीउ जे मिल्कियत मां औलाद खे वरसो केतिरो मिलंदो ऐं कहिड़नि खे मिलंदो, कहिड़नि खे न मिलंदो। मुड़ुस जे मीरास मां ज़ाल खे केतिरो मिलंदो, औलाद खे केतिरो मिलंदो। घरवारी जे वफ़ात खां पोइ मुड़ुस खे ऐं हुनजे औलाद खे केतिरो मिलंदो। पीउ मां 2 मरी विया, औलाद में भाइर भेनर पुट पोटा, कीअं विरासत कबी? इहे सभु शयूं, बाना ऐं बानियूं, ग़ुलाम यतीम, बेवा औरतूं,
जंहिंजो सभु कुझु वियो, अकेली बची आहे, या सिर्फ़ पीउ जी अकेले सिर्फ़ न्याणी वारिस आहे, कीअं मीरास में मिल्कियत हुनखे ॾिबी। इहे मीरास जा मसइला ज़रा नाज़ुक आहिनि। इंसान जो ईमान ज़रा हिते शैतान अगवा कंदो आहे, घणो कुझु विञाईंदुसि, ख़राबु कंदुसि। पोइ इहे खुर्द बुर्द करण जा मामला जो इंसान सां लागू आहिनि। ॿियाई करणु, फॿाइणु, नाइंसाफ़ी करणु, ज़ुल्म करणु ऐं पंहिंजो पाण खे मथे सम्झी करे कंहिंजो हक़ फॿाइणु आसान सम्झंदो आहे जॾहिं ख़ुशूसन ताक़तवर हूंदो आहे, या जॾहिं ख़ुशूसन उहिदे ते ईंदो आहे, या जॾहिं ख़ुशूसन वॾो सरबराह थींदो आहे त हेठियनि जे हक़नि खे लताड़णु सवलो थी पवंदो अथसि। पोइ हिते इनखे इन्हनि ज़ुल्मनि खां बचाइण में ताक़त का वॾी हुजे जेका हुनखे रोके, बाक़ी जहिड़ी तहिड़ी ताक़त खां त रोकजंदो ई कोन्हे। पुट बि कोन रोके सघंदा, नंढा भाइर बि कोन रोके सघंदा, माता त घर जा जेतिरा ई अफ़राद हुजनि, न्याणियूं हुजनि, भेनर हुजनि, घरवारी हुजे, कुझु बि कोन करे सघंदी। इते जे हुनखे ख़ौफ़ ख़ुदा हूंदो त बचंदो, जे न त हड़ वेंदसि हली। तॾहिं अलाह ताला इब्तिदा खां ई फरमायो त ख़ौफ़ रखो। ख़ौफ़ जी माना कलो के आयत में भी गुजरी है, या अय्युहल्लज़ीना आमनु अस्बिरु वसाबिरु वराबितु वत्तकुल्लाह लअल्लकुम तुफ्लिहून। वत्तकुल्लाह हुते भी चयो वियो, वत्तकुल्लाह हिते भी चयो वियो, वत्तकुल्लाह अल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम। खुदा जो ख़ौफ़ रखो, खुदा खां डिजो। इत्तकू जे लफ़्ज़ की माना वरी भेरो जारिया, कल भी चई हम। इत्तकू जे लफ़्ज़ की माना है अल्लाह ताला जे अहकामन में नाफरमानी खां बचो। अल्लाह ताला जा जेके हुक्म आहिनि उनजे नाफरमानी खां बचो, नाफरमानी न कयो। नाफरमानी कंदव सज़ा लॻंदी। खुदा जो ख़ौफ़ कयो, नाफरमानी न कयो। हाणे इंसान जे अंदरि जॾहिं ख़ौफ़ हूंदो तॾहिं बचंदो। हमदर्दी हूंदसि रत जे रिश्तनि सां, मिटनि माइटनि सां, जंहिंजो हक़ आहे उनखे पराओ हक़ पंहिंजो ॾींदो, मज़लूमनि सां हमदर्दी रखंदो, शफ़क़त रखंदो, तॾहिं ख़ुदा जो ख़ौफ़ ईंदुसि। जेकॾहिं इहे सभु शयूं निकिरी वसि, ख़ुदा जो ख़ौफ़ निकिरी वसि दिलि मां, त हिन मां हिकिड़ी शइ बि न ईंदसि, न हमदर्दी, न शफ़क़त, न मुहबत, न भाई पी, कुझु कोन बचंदुसि। शर्त अव्वल आहे त ख़ौफ़ ख़ुदा जो हुजे। पोइ ॿिए नंबर में अल्लाह ताला फरमायो त माइटियूं मिटियूं ॻंढियो। अल्लाह जे ख़ौफ़ सां गॾोगॾु माइटी मिटीअ जे ॻंढण खे हुकुम कयो वियो, गॾु गॾु बयानु फरमायो वियो। हिते हिकिड़ो उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, जेकॾहिं को वॾो माण्हू थी वियो, उनजे हथ में हेठनि जो फ़ैसिलो अची वियो, फ़ैसिले में पंहिंजे मातहतनि खे कस ॾिनई वॾी, पाण खे मथे रखियईं, इख़्तिलाफ़ थियो, थोरो ज़रूरत हिन जो विञाइजे, सभिनी खां विड़ी वठंदो। हिकिड़े ॾे हक़ वियो हलियो त सभिनी खां वठंदो, सभिनी खे मारींदो कुटींदो। पोइ हिते हिकिड़ो लफ़्ज़ मां हीअं चवां, अल्लाह ताला कमी पेशी माफ़ फरमाए। बिलफर्ज़ जेकॾहिं न वॾो भाउ पंहिंजे नंढनि भाइरनि सां इख़्तिलाफ़ करे वियो त बाबा मां वॾो थी करे सभु कुझु मिल्कियत ठाही बाबे जे वफ़ात खां पोइ, ऐं तव्हांखे पढ़ायो, पालियो, तातियो, वॾो कयो, घर सॼो संभालियो, मां हाणे मां कसो आहियां, लिहाज़ा कमाई ठाही, सभु कुझु मुंहिंजी हुई, इन करे घणो हिसाब हक़ बि मुंहिंजो आहे, खणंदुसि बि मां। अवाए वॾो आहे, जेकॾहिं विढ़ंदो ॾाढो थी वेंदो, नंढा छा कंदसि? ठीकु आहे। जेकॾहिं सम्झे थो सच पच में बि त मुंहिंजो हक़ आहे, सच पच में बि जेकॾहिं पंहिंजो हक़ विड़ी वठणु थो चाहे, विड़ी वेंदो, वठी वेंदो, हक़ी या न हक़ी हॿाए बि वेंदो, सचो बि थी वेंदो। इन मुखालिफ़त ऐं मुक़ाबले में फतह बि हासिल करे वेंदो, खटे वेंदो, पर पंहिंजा रत जा रिश्ता सभु हाराए करे खटे वेंदो, हिसो खणी वेंदो, फॿाए वेंदो, पर रिश्तेदारियूं विञाए करे। रत जे रिश्तनि में जेका इज़त ऐं एतिराम ऐं जेका मुहबत हूंदी आहे, उहा धूड़ में मिलाए करे। छा जिन खां ॾाढो थियण जी कोशिशि कंदो ऐं हे ॾाढो थी वियो पंहिंजे ज़ोर ताक़त ते, हरबे ते, चालाकीअ ते, जंहिंखां ॾाढो थियो आहे उन्हनि जे दिलि में हिन जी कुझु बचंदी? हड़ वेंदी हली, हड़ वेंदी हली। अल्लाह तबारक व तआला फरमायो, इहे रत जा रिश्ता क़ीमती अथव, बचाइजो। तॾहिं त हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, दुनिया जे अंदरि मामलात में इख़्तिलाफ़ ऐं उलझन पैदा करण खां पहिरियां ई पंहिंजो पाण खे कसो कयो, अदा मां कसो बसि। पोइ जंहिं पाण खे हेठि कयो न इख़्तिलाफ़ खां बचण जे लाइ,
फितने ऐं फसाद खां बचण जे लाइ पाण खे कसो कयो, पाण खे घटि कयो। जे घटि करण ऐं हेठि थियण में हुनजी इज़त विञाइजी वई न, क़यामत जॾहिं उहो मूंखां वठे। हज़रत उमर से फरमाईंदा, माना मालूम थियो त इंसान खे आजिज़ थियण में, पाण खे कसो करण में इंसान जी बेइज़ती न आहे, वॾी इज़त आहे। तॾहिं त अल्लाह तबारक व तआला जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन तवाज़ा लिल्लाह रफ़अहुल्लाह, रब जे रज़ा ख़ातिर जेको झुकियो, रब हुनखे अञा बुलंद कयो। कस खाइण में जेको मज़ो आहे न, उहो हक़ विड़ी वठण में फॿाए बि वञे थो, ओतिरो मज़ो कोन्हे जेतिरो कस खाइण में, दरगुज़र करण में मज़ो आहे। जिन कस खाधी आहे हुन खां पुछी ॾिसो, जिन दरगुज़र कयो आहे हुन खां पुछी ॾिसो। ऐं कंहिंखे माफ़ करण में ॾोह बि हुजे न अॻिले जो, पोइ बि हुनखे माफ़ करे छॾिजे, दरगुज़र कजे। माफ़ करण में जेकर इंसान जी इज़त वञे न, उमर साईं फरमाईंदा उहो मूंखां वठे। इन जो मिसाल हिकिड़ो ॾियां। हुज़ूर सलातो सलाम जन जी वफ़ात खां पोइ चाचे हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जो मस्जिद नबीअ जे भरिसां ई घर हो। उन जे घर जो नेसारो बरसात वसंदी त मस्जिद नबीअ जे अंगण में अचे पाणी हुनजो किरंदो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे वफ़ात खां पोइ हज़रत अबू बकर साईं जन जे ख़िलाफ़त खां पोइ उमर साईं जो दौर आयो। मुस्लमाननि जो तादाद वधियो, कुवत वधी, तादाद वधियो। इरादो कयूं त मस्जिद नबवीअ जी तोसीअ कयूं, कुशादो कयूं। पर हिन पासे खां चाचे अब्बास जो घर आहे। चाचो असांजो न हुज़ूर जन जो चाचो आहे। वॾी हुज़ूर सलाम जन जी हुन सां चाहत, निस्बत ऐं रत जो रिश्तो बि आहे, मुअज़्ज़ज़ बि आहे। संदसि पुटु अब्दुल्लाह बिन अब्बास वॾो शेखुल हदीस आहे। उनखे कस कीअं ॾिजे, लिहाज़ा कस कोन था ॾियूं, घर साॻिए जॻह ते हुजे। पर इहो नेसारो जेको आहे न, मींहं थो वसे त नेसारो हेॾे थो अचे, महिरबानी करे उहो नेसारो पंहिंजे पासे न करे। हज़रत उमर साईं फतवा ॾिनी। चाचे अब्बास खे ख़बर पई, इहो नेसारो पटियो वियो। चाचे अब्बास खे ख़बर पई त उमर साईं मुंहिंजो नेसारो इहो पटराए हेॾां हणायो आहे। सही आहे, ईअं करणु घुरिजे, छो त पाणी होॾे थो वञे। जॾहिं मोटी आया मस्जिद नबीअ में, तॾहिं हज़रत उमर साईं जन खे अर्ज़ु करणु लॻा त ए उमर, इहा ॻाल्हि सही आहे जीअं तव्हां कयो, ईअं सही आहे, पर इहा बि तव्हांखे ख़बर हुजे त इहो नेसारो न हुज़ूर सलातो सलाम जन पाण मूंखे हितां हणायो। ऐं ख़बर अथव उहो हयो कीअं हो? हुज़ूर सलातो सलाम जन मूंखे कुल्हनि ते खयो। हुज़ूर सलाम जन मूंखे कुल्हनि ते खयो। मां हुज़ूर जन खे कुल्हनि ते खणा न, पर मूंखां नुबूवत जो ॿार कोन खॼो पए, कोन पियो खॼे। हुज़ूर जन मूंखे कुल्हनि ते खयो, इहो मां पोइ हयो। उन ई वक़्तु हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु वक़्त जो ख़लीफ़तुल मुस्लिमीन बादशाह हो, वेही रहियो हेठि। चईंसि चाचा चढ़ कुल्हे ते, त इहो निसारो वरी मां तोखे उनी हणायां। साॻे ई कुल्हनि ते ईअं चाढ़े, जेको हुकुम सां पटरायो हुई, उहो पंहिंजे कुल्हनि ते चाचे खे खणी करे उहो निसारो ते हणायसि। जेकॾहिं बादशाही जे बावजूदि कंहिंखे कुल्हनि ते खणण खां इज़त घटिजी वञे हा न, त इन जी घटिजे हा। ही त रत जा रिश्ता आहिनि। अल्लाह से पारत करे छॾी त ख़ुसूसन हिन रत जे रिश्तनि खे बचायो। चाहे दुनिया जी क़ीमत चुकाइणी पवे त चुकायो, रत जा रिश्ता बचायो। इहे हिकु दफ़ो जुड़ंदा आहिनि, टुटे खां पोइ ॿीहर न जुड़ी सघंदा आहिनि। जीअं धाॻो टुटंदो आहे न, पोइ सुईअ जे हिन सन्हड़े सोराख़ मां उनखे वरी धाॻे खे, टुटल धाॻे खे ॻंढि ॾिबी आहे त पोइ क्रॉस न थींदो आहे। इहे रिश्ता, इहे तालुक, इहे बिरादरियूं, इहे रत जा ख़ुसूसी रिश्ता इन सुईअ जे सोराख़ खां वधीक सोढ़ा हूंदा आहिनि, धाॻे खां वधीक कमज़ोर हूंदा आहिनि। इहे टुटी पिया न त जुड़ंदा कोन्हनि, जे जुड़ी पिया न त ॻंढि लॻंदी, जे ॻंढि लॻी वई त तव्हां क्रॉस कोन थींदो। अल्लाह से पारत करे फरमायो त इन रत जे रिश्तनि खे बचाइजो। कंहिंजो हक़ फॿाईंदव त बि टुटी वेंदव, कंहिंसां ॾाढाई कंदव त बि रिश्ता टुटी वेंदव, कंहिंसां नाजाइज़ी कंदव त बि टुटी वेंदव, कंहिंखे नज़र अंदाज़ करे नज़रुनि मां केराईंदव त बि टुटी वेंदव, कंहिंजी हैसियत खे रुॻो नथा ॾियो ओतिरी हैसियत जेतिरो हुनजो हक़ आहे, नज़र अंदाज़ था कंदा वञो त बि रिश्ता टुटी वेंदा। रिश्ता बचायो, माल मिल्कियत में त बचायो, पर हर तरह सां पंहिंजा रिश्ता बचायो। इन में तव्हां मुस्लमाननि जी एको इतिहाद ॿधी आहे। तव्हांजो घर जेकर यकमुश्त आहे न, पूरी दुनिया गॾिजे, तव्हांजे हिन पंच खे कोई फेराए नथो सघे। मज़बूत हुजो। पोइ तॾहिं त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, रिवायत अंदरि ईंदो आहे त
हज़रत मैमूना रज़ी अल्लाह ताला अन्हा उम्मुल मोमिनीन में आहे। जॾहिं इहा रिश्तेदारियूं तालुकात जूं ॻाल्हियूं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दर्स में फरमायूं त हुन वटि हिकिड़ो बानो हो, हुनखे आज़ादु करे छॾियईं। बानी हुई, हुनखे आज़ादु करे छॾियईं। बसि अल्लाह जे रज़ा ख़ातिर तूं आज़ादु आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन घर आया, पुछा फरमायूं त बानी हुई ख़िदमत जे लाइ काॾे वई, नज़र कोन थी अचे। साईं मूं आज़ादु करे छॾी। अच्छा, पंहिंजे मामे खे ॾेई छॾी आहे त भलो कोन हो? मामे खे? साईं मामा खे ॾियां? हा मामा खे ॾियां, ग़रीब बि हो उनखे ॾियां त तुंहिंजी रिश्तेदारी बि ॻंढिजे हा ऐं तुंहिंजो सदके वारो कम बि थी वञे हा। पोइ त पंहिंजे मिल्कियत में हुअं ई हुनखे आज़ादु करणु पई चाहीं न, पाण वटि आज़ादु करे तोहफ़े सदके तौर ते मामा खे ॾेई छॾी आहे। मामो ग़रीब हो, हुनजो बि कमु थी वञे हा, तुंहिंजो बि सदको थी वञे। माना पंहिंजनि रत जे रिश्तनि खे सदके ॾियण में ॿ सवाब आहे, सदके जो बि, रिश्तेदारीअ खे ॻंढण जो बि, तालुकात बचाइण जो बि डबल सवाब। ॿी रिवायत अंदर ईंदो आहे, हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिजरत करे मके खां जॾहिं मदीने विया, मां बि पोयां हिजरत में आहिस्ते आहिस्ते जॾहिं पहुतुसि, जीअं मदीने में पहुतुमि त पहिरियां पहिरियां मुंहिंजे कन ते आवाज़ इहो हो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए लोगो, ए सहाबियो, ए मुसलमानो, गॾे करे ख़ुतबो फरमाए रहिया। फरमायूं त सलाम खे घणो कयो, सलाम करण सां तव्हांजी पाण में मुहबत उख़ुवत वधंदी। सलाम कयो, सलाम खे घणो कयो। ऐं ॿियो, जंहिं वटि कुझु खाधो पीतो आहे उहो ॿियनि खे खाराए, माण्हुनि खे खाधो खारायो, जहिड़ो तव्हांजो हाल आहे खाधो खारायो। 3 नंबर ते रिश्तेदारियूं ॻंढियो, जेको रुसियल हुजे हुनखे परचायो, जेको परे हुजे हुनजे वेझो वञो, जेको चिनेव हुन सां ॻंढियो, जेको थोरो बि रंजश रखे थो हुनजे रंजश खे दूर कयो, हुन सां तालुक ॻंढियो, बहितर बनायो। ऐं ॿियो 4 नंबर ते फरमायूं, राति जो मज़े वारी निंड छॾे करे उन अल्लाह जे दर ते अचो जंहिं रब असां सभिनी खे ख़लकियो आहे। इहे 4 कम कयो तव्हां, पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हिफ़ाज़त ऐं सलामतीअ सां तव्हांखे जन्नत में दाख़िल कंदो। जेको सिल रहमी, मिटी माइटी, रिश्तेदारी ॻंढींदो, सलाम आम कंदो, माण्हुनि खे हाल आधार जहिड़ो बि आहे खाधो खाराईंदो, माना राति जो तहजुद पढ़ंदो, अल्लाह ताला पंहिंजे हिफ़ाज़त ऐं सलामतीअ सां हुनखे जन्नत में दाख़िल कंदो। एॾियूं वॾियूं फज़ीलतूं। ॿी रिवायत अंदर ईंदो आहे, सिल रहमी जेको मिटी माइटी रिश्तेदारी ॻंढे थो न, तालुक पंहिंजो ॻंढींदो थो अचे, पोइ तोहफ़े ॾियण सां ॻंढिजे या पाण खे कसो करे उन्हनि सां पोइ बि जोड़े रखण में तालुक ॻंढिजे। जंहिं बि तरह सां तालुक ॻंढे थो, सिल रहमी जेको कंदो अचे थो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उनखे 2 फ़ाइदा अल्लाह तबारक व तआला ॾींदो। हिकु, दुनिया जे रिज़्क जी तंगी, दुनिया जी हयातीअ में रिज़्क जी तंगी उनजी दूर कंदो। ॿियो, अल्लाह तबारक व तआला उनखे हयातीअ में बरकत ॾींदो। कुशादी हयाती कुशादे रिज़्क सां मिली वञे त वॾो फ़ाइदो आहे। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे क़ुर पाक जे इनायत जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।